सिहत खाते जे 19हें ग्रेड जे सीनियर ऑफिसर डॉक्टर अब्दुल अज़ीज़ सोढर जी ख़ुदकशी जी कोशिश वारे मामले खां पोइ नेठ सिहत खातो निंड मां जागी पियो। डॉक्टर जे सुसाइड नामे में ताक़तवर ऑफिसरनि सिहत खाते जी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूए जे पर्सनल सेक्रेटरी फ़हीम चाचर, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर मलिक डॉक्टर मक़बूल मेमून ऐं अॻूणे डिप्टी सेक्रेटरी मंसूर वसाण समेत ॿियनि जा नाला पधिरा थियण खां पोइ सिहत खाते ॿियनि ऑफिसरनि खे बचाईंदे रुॻो सेक्शन ऑफिसर आगा अल्ताफ़ हुसैन खे हटाए छॾियो। अज़रा पेचूहो मामले जी जाच लाइ स्पेशल सेक्रेटरी मोहम्मद नवाज़ सोहो जी सरबराही में कमेटी क़ाइमु करे वरिती। कमेटीअ ते आङुरियूं खॼणु लॻियूं। सिंध नामियारे अदीब ऐं मुहक़िक़ प्रोफेसर शाहनवाज़ सोढर जे पुटु 19हें ग्रेड जे डॉक्टर अब्दुल अज़ीज़ सोढर पंहिंजनि जी बेहिसी पंहिंजे शोबे सिहत खाते सिंध हुकूमत में वेठल ऑफिसरनि पारां पंहिंजी बदिली लाइ ॻरी रक़म घुरणु, ठला आसरा ॾियणु, बार बार रुलाए तज़लील करणु ऐं माली हालतुनि खां तंग अची ब्लड प्रेशर जूं 50 गोरियूं खाई छॾियूं। जंहिं खां पोइ संदसि हालत ॻणिती जोगी थी वई। खेसि नाज़ुक हालत में डाओ इस्पताल में आंदो वियो, जिथे ICU में दाख़िल कयो वियो। जेतोणीकि हिन वक़्तु डॉक्टर जी तबियत में बहितरी आई आहे, पर मेडिकल जे सीनियर ऑफिसर जे अहिड़े क़दम खणण खां पोइ सिंध जे सिहत खाते ते सवाल उथी रहिया आहिनि। ॿियनि जूं ज़िंदगियूं बचाए पंहिंजी ज़िंदगी जो अंतु आणींदड़ डॉक्टर अब्दुल अज़ीज़ सोढर अहिड़ो क़दम खणण खां अॻु 5 सुफ़्हनि ते ॿधलु हिकु ख़त लिखी पंहिंजी ख़ुदकशीअ जो कारण ॼाणाईंदे चयो त मुंहिंजी रिटायरमेंट में 1.5 साल आहे। बदिली लाइ लखें रुपया घुरिया पिया वञनि, न ॼण ते आसरा ॾेई रुलायो पियो वञे। उमिरि जे इन हिसे में पंहिंजी तज़लील ऐं ख़्वारी बर्दाश्त नथो करे सघां। अहिड़ी सूरत हाल में ज़हनी मरीज़ थी वियो आहियां। पोस्टिंग लाइ जीअण हराम कयो वियो आहे। रोज़ रोज़ जे मरण खां हिकु भेरो मरणु बहितर आहे। उन करे मजबूर थी ख़ुदकशी करियां पियो। डॉक्टर अब्दुल अज़ीज़ सोढर ख़त में पोस्टिंग लाइ तंग कंदड़ जन ऑफिसरनि जा नाला ॼाणाया आहिनि। उन्हनि में संदसि भाणेजो इरशाद अली सोढर, अॻूणो डिप्टी सेक्रेटरी मंसूर अहमद वसाण, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर मलिक डॉक्टर मक़बूल मेमून, लियाकत अली भट्टी, अज़रा पेचूहो जो PS फ़हीम चाचर, सेक्शन ऑफिसर आगा अल्ताफ़ हुसैन ऐं सेक्रेटरी सिहत जो पर्सनल सेक्रेटरी सदरुद्दीन शाह शामिल आहिनि। डॉक्टर अब्दुल अज़ीज़ जी ख़ुदकशीअ जी कोशिश वारे मामले जो सिहत खाते नोटिस वठंदे मामले जी जाच लाइ स्पेशल सेक्रेटरी मोहम्मद नवाज़ सोहो जी सरबराही में कमेटी त क़ाइमु करे वरिती आहे, पर सिहत खाते डॉक्टर जे ख़त में ॼाणायल नालनि मां ॿियनि खे बचाईंदे रुॻो सेक्शन ऑफिसर आगा अल्ताफ़ हुसैन खे हटाए छॾियो आहे। जंहिं खां पोइ खाते ते आङुरियूं खॼी रहियूं आहिनि। थियण त ईअं घुरिजे हा त डॉक्टर पंहिंजे ख़त में जन ऑफिसरनि जा नाला ॼाणाया आहिनि, उन्हनि सभिनी ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे हा, पर सिहत खाते पंहिंजनि दादलनि खे बचाईंदे रुॻो सेक्शन ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि हटाए छॾियो। जॾहिं अहिड़ी सूरत हाल हुजे त पोइ इंसाफ़ जी कहिड़ी उमेदु रखी सघिजे थी।